नाज़रीन वाक़े अपडेट कंदा हलूं त कराची जे इलाक़े कोरंगी सनती एरिया रोड में हादसे दौरान फोत थी वियल मोटरसाइकिल सवार जी सुञाणप थी वई आहे। फोतिन मां हिक जी सुञाणप 30 वरियन जे बाबर पुट इकबाल मियां तौर सुञाणप थी वई आहे। पुलिस जो चवणु आहे त फोत थी वियल ॿई नौजवान ॿाहिरि ॿुधाया पिया वञनि। अवांखे अफ़सोसनाक ख़बर बाबत अपडेट पिया कयूं। कोरंगी हादसे बाबत अपडेट कंदा हलूं। अवांखे कराची जे इलाक़े कोरंगी सनती एरिया में रोड हादसे दौरान फोत थी वियल मोटरसाइकिल सवार सुञाणप थी वई आहे। फोतिन मां हिक ॼणे जी सुञाणप 30 वरियन जे बाबर पुट इकबाल मियां तौर थी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। पुलिस जो चवणु आहे त फोत थी वियल ॿई नौजवान ॿाहिरि ॿुधाया पिया वञनि। अवांखे आगाह कयूं पिया। पुलिस जो चवणु आहे त फोत थी वियल ॿई नौजवान ॿई ॿाहिरि हुया। अपडेट कयूं पिया। कराची जे इलाक़े कोरंगी सनती एरिया में रोड हादसे दौरान फोत थी वियल मोटरसाइकिल सवार ॿई ॼणा सुञाणप थी वई आहे। जन त ॿिन्ही ॼणनि जे फोतनि जी सुञाणप मोहम्मद इकबाल जे पुट तौर थी आहे। ॿीहर अपडेट वठण लाइ निज़ामुद्दीन भुट्टो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी निज़ाम, अपडेट कजो। जी कोरंगी अवामी कॉलोनी जी थाने जी हद है जिते गैस फार्मा जे कंपनी जे सामू जो हादसो थियो। सुबह तेज रफ्तार कार ॿाहिरि मोटरसाइकिल ते सवार आहे जेकी ड्यूटीअ ते वञी रहिया हुआ, जिन खे टक्कर हणी जेको आहे उहो ज़ख़्मी करे वियो। जंहिं दौरान जेको आहे हिकिड़ो ॼणो थधे ते नौजवान जेको आहे उहो फोत थी वियो, जॾहिं त ॿियो थोड़ी देर बाद ज़ख़्मनि जी सट नसण ते फोत थी वियो। पुलिस जो चवणु आहे त फोत थी वियल ॿ जेके हुआ उहे ॿाहिरि हुआ ऐं उहे सुबुह जो ड्यूटीअ ते वञी रहिया हुआ। लाश जेके आहिनि उहे जिना अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। जॾहिं त हादसे में जेका उहा सुज़ुकी ऐं सुज़ुकी जॾहिं त ड्राइवर सुज़ो जेको आहे उहो थाणे ते काहे वई आहे। पुलिस ऐं जेको आहे सुज़ुकी जो ड्राइवर गिरफ़्तार कयो वियो आहे जेको थाणे ते मौजूदु आहे। जॾहिं त लाश हिन वक़्तु बि जिना अस्पताल में आहिनि। जेका ज़रूरी कार्रवाई बाद जेके आहिनि उहे पुलिस पंहिंजो वारसनि हवाले कंदी। जी ठीकु आहे निज़ामुद्दीन, वॾी महिरबानी।